तुंहिंजी सौली, बाबो नानक कंदो तुंहिंजी सौली, लोली लोली दिए लाल लोली, साईं हीअ सौगात ॾिनिया, अमड़ जी अॼु आस पुॼिया, साईं हीअ सौगात ॾिनिया, अमड़ जी अॼु आस पुॼिया। ओ रंजन लाल बरिया जोली, रंजन लाल बरिया जोली, लोली लोली दिए लाल लोली, लोली लोली दिए लाल लोली, लोली लोली दिए लाल लोली, गुरु नानक कंदो तुंहिंजी सौली। जी हाँ दोस्तों, गुरु नानक कंदो तुंहिंजी सौली। जय झूलेलाल। जंहिंजा लाॾा तंहिंजी शादी। पर ही मास्टर रंजन साहिब जो शताब्दी जनम उत्सव हली रहियो आहे, त सोचो छो न प्रोग्राम जी शुरूआत संदन जे लिखियल हिकु सुहिणी लोलीअ सां थी वञे। हाणे त मुंहिंजे बाबा जो जनम थियो आहे, 100 साल त थिया आहिनि अञा मुंहिंजे बाबा खे ॼाए। त तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि जो हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे मास्टर रंजन सिंधु भवन जे हिन स्पेशल शताब्दी एपिसोड में। श्री मोहनदास वलेचा जे पारां, मास्टर रंजन परिवार जे पारां, मास्टर रंजन सिंधु भवन जे पारां तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि खे तव्हांजे पंहिंजे कवि, संगीतकार ऐं गायक मास्टर रंजन साहिब जे शताब्दी जनम उत्सव जूं बेशुमार बेशुमार वाधायूं वाधायूं वाधायूं। रंजन जो ही अर्ज़ वकायो, रंजन जो ही अर्ज़ वकायो, मत पंहिंजे ॿोलीअ खे भुलायो, मत पंहिंजे ॿोलीअ खे भुलायो, सिंधियत जी जोति, सिंधियत जी जोति जगाईंदा रहो, जगाईंदा रहो, सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो चल शाद रहो, सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो चल शाद रहो, जिते हुजो चल शाद रहो, शाद रहो आबाद रहो, सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो चल शाद रहो, जिते हुजो चल शाद रहो, जिते हुजो चल शाद रहो। जी हाँ दोस्तों, अहिड़ा शानदार जनम उत्सव, शताब्दी जनम उत्सव अहिड़नि शानदार हस्तियुनि जा ई थींदा आहिनि। मास्टर रंजन हिकिड़ा अहिड़ा सुहिणा कवि हुया जिन पंहिंजी ॿोलीअ खे हमेशह अॻियां रखियो, पंहिंजे ॿोलीअ में गीत लिखिया ऐं उन्हनि खे अलॻि अलॻि नए नए तर्ज़ ते पिरोए करे पाण उन्हनि खे ॻाए सभिनी गीतनि खे अमर कयो। अॼु बि हर सिंधी उन्हनि जा गीत ॻाए थो ऐं वाह वाही लुटे थो। दोस्तों, मास्टर रंजन जे शताब्दी जनम उत्सव असां अॼु न पर पूरे साल खां मल्हाए रहिया आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदे बेहद फ़खुर महसूस थी रहियो आहे त शताब्दी जनम उत्सव अॻे साल जीअं हिननि जो 100 जनम उत्सव चालू थियो, असां उल्हासनगर जे सभिनी शहर जे सभिनी स्कूलनि सां गॾिजी करे हिकिड़ी तमामु सुहिणी चटाभेटी रखी जेका मास्टर रंजन जे जीवन ते आधारित हुई। उन में 108 ॿारनि बहिरो वरितो, जंहिंमें उल्हासनगर जे 14 स्कूलनि असांखे ॾाढो ॾाढो सहयोग ॾिनो। ॿार तमामु सुठी तयारीअ सां आया हुया, उन्हनि खे उन्हनि जे माइटनि बि तयारु कयो त स्कूल वारनि बि तयारु कयो ऐं तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे एॾनि नंढनि ॿारनि तमामु सुहिणे नमूने मास्टर रंजन जे हयातीअ जे बारे में असांखे ॿुधायो, उन्हनि जा गीत ॻाए ॿुधाया। इहो हिकु तमामु यादगार ऐं हिकु नओं प्रोग्राम हुयो जिन खे सभिनी बेहद पसंदि कयो ऐं इन प्रोग्राम जे करे असांखे एतिरा बि न्यापा मिलिया कि इहो प्रोग्राम अञा अॻिते वधणु खपे। त जी हा दोस्तो, बिल्कुलु असां तव्हां सां ॿधल आहियूं, इन प्रोग्राम खे अञा अॻिते असां वधाईंदासीं। तव्हांखे ॿुधाईंदे बेहद ख़ुशी थी थिए त उन प्रोग्राम में बालकनि जी ॿारी स्कूल मां नंढो ॿारु जंहिंखे फर्स्ट प्राइज़ मिलियो, असां 3 ॿार खयासीं, फर्स्ट सेकेंड थर्ड प्राइज़। 3 ॿारनि खे ट्रॉफीज़ मिलियूं ऐं 3000, 2000 ऐं 1000 फर्स्ट सेकेंड थर्ड खे कैश प्राइज़ बि मिलियो। दोस्तो, इहो कारवां हिते न रुकियो, इहो कारवां अञा अॻिते वधियो ऐं हलंदो थो अचे। शताब्दी जनम उत्सव आहे त अलॻि अलॻि तरीक़े सां
सभिनी पंहिंजे पंहिंजे लेखे मास्टर रांजन खे जन्मदिन जूं वाधायूं ॾिनियूं आहिनि। किन गीत ॻाया आहिनि त किन प्रोग्राम रखिया आहिनि। तव्हां सां इहो मां ॿुधाइण ते ॾाढी मूंखे ख़ुशी महसूसु थींदी कि HRD मिनिस्ट्री NCPSL बि हिकु तमामु सुहिणो वेबिनार जो आयोजन कयो, जंहिंमें उतां जा वाइस चेयरमैन ऐं डायरेक्टर अची मास्टर रांजन ते ॿुधायूं, उन्हनि ॻाल्हायो ऐं साण साण असांखे सलाह ॾिनो त मास्टर रांजन ते असांखे अञा वधीक रिसर्च करणु खपे, उन्हनि ते PhD बि करणु खपे। जी हा दोस्तो, इहो ॿुधी ॾाढी बेहद ख़ुशी थी। इहो प्रोग्राम सक्सेस वियो, इन जे पुठियां डॉक्टर राम जवाहराणी असांखे तमामु घणो सहयोग ॾिनो। असां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं जिन जिन असांखे हिन प्रोग्राम में सहयोग ॾिनो। दोस्तो, तंहिंखां पोइ ॿियो बि वेबिनार रखियो वियो। अहिड़े नमूने मास्टर रांजन जा घणा ई प्रोग्राम हलंदा अचनि था ऐं हलंदा ईंदा। त असां तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन शताब्दी जनम उत्सव ते अहिड़े महान कविअ खे यादि कयो आहे। किन गीत ॻाया आहिनि त किन प्रोग्राम कया आहिनि। अलॻि अलॻि तरीक़े सां सभिनी पंहिंजो पंहिंजो वाधायुनि जा न्यापा असांखे मोकिलिया आहिनि। ऐं जीअं असां तव्हांखे पहिरीं चयो हो कि वाधायुनि जा न्यापा असां तव्हां ताईं पहुचाईंदासीं, जीअं त मास्टर रांजन पाण हिकिड़ो कवि हुया, यानी साहित्य सां बि उन्हनि जी रुचि हुई, त कोशिशि कई वई आहे त घणनि ई साहित्यकारनि बि असां सां गॾिजी करे मास्टर रांजन खे जन्मदिन जा न्यापा मोकिलिया आहिनि। त हिन प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। त दोस्तो, अचो त प्रोग्राम जी शुरूआत कयूं था पहिरें न्यापे सां। पहिरियों न्यापो आहे हाज़रा हज़ूर गादी नशीन साईं दामोदर साहिब डॉक्टर रोचलदास साहिब दरबार में। ॿुधूं था साईं जन खे, साईं दामोदर जी खे। प्यारी साथ संगत, सभिनी खे हरिओम। अॼु ख़ासि तव्हां लाइ हिकिड़ो न्यापो आहे, मैसेज आहे। सुञा थो इहे वॾियूं ऊचियूं सिख्याऊं मिलियल हुयूं जेके असां नंढे हूंदे खां ॿुधंदा पिया अचूं। ई साल मास्टर रांजन 100 साल पूरा थिया। हिन साल उन्हनि जो 100 सालनि जो जनम जो ॾींहुं आहे। हिन ख़ासि मौक़े ते वॾनि जेकी सिख्या ॾिनी, डॉक्टर साहिब जन, दादा हरी साईं, वो ॿ चारि ॻाल्हियूं तव्हांजे अॻियां अचनि थियूं। इहो वक़्तु ॾुखियो आहे, सभिनी खे ख़बर आहे चौधारी छा पियो हले, पर हिननि जेके सिख्याऊं ॾिनियूं, जे ॻाल्हियूं सम्झायूं, से हिन वक़्तु तमामु ज़रूरी ॾिसण में पियूं अचनि। हिकिड़ो त वॾो चवंदा हुआ हमेशह मौत खे यादि कयो। जे उहो यादि हूंदो त को बि माण्हू ग़लति कमु न कंदो। ॿियो चवंदा जिबिया रोको दीद लॻाओ, मुंहुं बंदि, ध्यानु साईं में। चवंदा हुआ पेरे पवणु बेसूद आहे, हथ जोड़णु रवा आहे, नमस्ते चवणु राहत आहे। जो हिन टाइम ते बिल्कुलु एप्रोप्रिएट लॻे पियो। ये ॿ चारि ॻाल्हियूं यादि कयो। ॿियो तव्हां ॿियनि जो ढकु ढकींदा, साईं तव्हांजो ढकु ढकींदो। सभिनी खे
इहा वेनती आहे त हिन वक़्तु पंहिंजे गुरुनि खे यादि कयो, उन्हनि में ध्यानु ॾियो ऐं पर अहिड़े चीज़ खां परहेज़ कयो जेको ख़्याल खे डावाडोल करे। सभिनी खे हरिओम, धरे राखो। मुंहिंजा दोस्तो, मास्टर रांझन सरल सलीस फितरे जो शाइर आहे। हिन जा ॿुधायल दक़ीक़ में दक़ीक़ ख़्याल, हुन जा ॻूढ़े में ॻूढ़ा ख़्याल जंहिं नमूने उहो पेश करे थो त उहे सुभाइक ऐं आम फहम लॻनि था। संदसि ज़बान जी सलासत, सरलता, आम फहमी जो नतहनि में जेको हू पंहिंजी रचनाउनि खे पेश करे थो, ईअं भाइजे थो त शायदि सदियुनि जी सुगंध हुन में समाइजी वई आहे। मास्टर रांझन साहिब खे माण्हूअ जे अंदरें सतह खे छुअण जी हिकिड़ी ॾांहुं हो, हिकिड़ी क़ाबिलियत हुई। उहो अंदरि पहुची जेके पैगाम ॾिए थो पियो, साईं जी उपासना, इंसानियत, दोस्ती, भाईचारो, देशभक्ति, हुन पंहिंजे फ़िक्र ऐं फ़लसूफ़े सां जेको कुझु रचियो, उहो उन दौर जंहिंमें हू पाण रहे थो, उन दौर न पर अॼु जे दौर ऐं मां सम्झां थो त ईंदड़ दौर ताईं बि उनखे नौजवाननि खे मुतासिर कंदो रहंदो। मास्टर रांझन अजाया ख्वाबी ख़्याल दुनिया खे न ॾेखारिया। हू हिकु आला दर्जे जो शाइर हो, हिकु ऊनी सोच रखंदड़ इंसान हो, जंहिं सॼी दुनिया मां जहालत खे ख़तमु करे ऐं समूरी इंसान ज़ात खे सत्य जी रोशनी ॾियण जी कोशिशि कई। अॼु अहिड़े इंसान जे लाइ असीं हुन जी शताब्दी लाइ गॾु थिया आहियूं। मां आफ़रीन थो ॾियां हुन जे परिवार खे, ख़ासि करे मोहन खे, हुन जी पोटी संगीता सुखवानीअ खे, जंहिं हुन जी उहा जलाल मशाल अॼु ताईं उहा जलाए रखी आहे, क़ाइमु रखी आहे, जंहिंमां ईंदड़ पीढ़ीअ खे बि घणी घणी रोशनी मिलंदी। जय ते सजण तुंहिंजी रहमत थींदी, तंहिंजी भला कीअं न क़िस्मत खुलंदी, तंहिंजी भला कीअं न क़िस्मत खुलंदी। मूं ते बि महर जा मीड़ा वसाईं, सुबुह तोड़े शाम बस यादि हिकु तूं ही आहीं, सुबुह तोड़े शाम बस यादि हिकु तूं ही आहीं। सभिनि खे जय जय वसण ॻोठ, जय जय पारूशा। ॾाढो प्यारो कलाम। जंहिंते सजण तुंहिंजी रहमत थींदी, तंहिंजी भला कीअं न क़िस्मत खुलंदी। कलाम बि प्यारो, ऐं जंहिं कलाम लिखियो आहे ॾाढी प्यारी शख़्सियत, जंहिंखे इंट्रोडक्शन जी ज़रूरत न आहे, छो त मास्टर रांझन जी पाण में ई वॾी शख़्सियत आहिनि, जिन जा कलाम अॼु असांजे विच में न आहिनि उहे पाण, पर उन्हनि जा कलाम, उन्हनि जी ख़ुशबू अहिड़ियूं शख़्सियतूं कॾहिं वेंदियूं न आहिनि। हिननि जूं सुबतियूं, उन्हनि जूं बाबतियूं, उन्हनि जूं शाइरियूं अॼु हर को सिंधी ॻाइणु पसंदि कंदो आहे। ही दास हुजे या को बि सिंधी फ़नकार हुजे, अहिड़ो को सिंधी न हूंदो जेको मास्टर रांझन खे न सुञाणींदो हूंदो। उन्हनि जा प्यारा कलाम, अलाए छा में राज़िया, अलाए जे कंहिंसां राज़िया। नंढो नंढो ॿार, अॼु मां ॾिसंदो आहियां त नंढो नंढो ॿार बि कलाम ॻाईंदो आहे। ख़बर न हूंदी छा आहे, पर बिल्कुलु सची दिलि सां उन्हनि जो कलाम पिया ॻाईंदा आहिनि। अॼु 24 ऑगस्ट ते उन्हनि जो 100 साला जनमु आहे। मां वरी थो चवां, अहिड़ियूं शख़्सियतूं कॾहिं वेंदियूं न आहिनि, हे सदाईं अमर आहिनि। हे दरबार साहिब सां झूनो रिश्तो नातो आहे, हे अॼु जा रिश्ता नाता न आहिनि। हे झूनो रिश्तो नातो उन वक़्तु वरसी साहिब ते पाण अची करे राम पंजवाणी सां गॾु सभई मौजूं लॻंदियूं ॾाढियूं, जेके मौजूं अॼु बि शायदि आहिनि। बसि दरबार पाण इहे ई, मां चयो तारूं जेके उन वक़्तु जुड़ियूं त अॼु ॾींहं ताईं तारूं शायदि आहिनि। मूंखे यादि आहे त जॾहिं उल्हासनगर में मास्टर रांझन भवन जो उद्घाटन थियो हुयो, त हिन दास जे हथां ऐं काफ़ी सुहिणो कार्यक्रम बि थियो। भेण संगीता, जीतू, असांजा दादा सभई हुते पाण हुया। बसि मां दरबार पाण इहे ई दुआऊं कंदुमि त सॼे परिवार जी धर्मश्वर मजी रहिजी अचे, ऐं सभिनि सिंधियुनि लाइ, सभिनि सिंधियुनि जो ॾींहुं आहे 24 ऑगस्ट, त सॼे परिवार खे साईं वसण शाह दरबार पाण मास्टर रांझन जे 100 साला जनम जूं लख लख करोड़ करोड़ अरबे अरबे बेशुमार वाधायूं। कंहिंखे लख ॾे थो लाल
करे कंहिंखे कख ॾेई कंगाल करे रो असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महर करे अलाए जे छा में राज़ी आहे अलाए जे कंहिंसां राज़ी आहे अलाए जे तोसां राज़ी आहे अलाए जे मूंसां राज़ी आहे। बसि सदाईं शाहनि जो शाह सभिनी जे मथां राज़ी हुजे। सॼे परिवार खे हिकु दफ़ो वरी साईं वसण शाह दरबार पाण हिन दास पाण मास्टर रांझन जे 100 साला जनम जूं बेशुमार वाधायूं। जय जय वसण गोट, जय पारू शाह, जय खरोड़ी वाते। दोस्तों, रांझन द लेजेंड, जी हाँ, प्रोग्राम जो नालो। इन नाले सां तमामु सुहिणी स्किट तयारु कई आहे मास्टर रांझन जे परिवार। मास्टर रांझन जी पोट्री, मास्टर रांझन जूं पर पोट्रियूं, मास्टर रांझन जूं नुंहर, मास्टर रांझन जी फैमिलीअ जा जेके 4 जनरेशन आहिनि उहे अॼु सिंधत सां जुड़ियल आहिनि। त अचो ॾिसूं चौथी पीढ़ी ऐं टीं पीढ़ीअ मिली करे कहिड़ी सुहिणी स्किट ठाही आहे। मास्टर रांझन जे हयातीअ जे बारे में कुझु जानकारी ॾिनी आहे। मूंखे उमेद न पर पूरी पक आहे तव्हां सभिनी खे इहा स्किट, इहा तमामु नंढी कोशिश मास्टर रांझन जे परिवार जे नंढड़नि बचड़नि पारां उन्हनि जे जनम उत्सव ते जेको इन्हनि तयारु कयो आहे इहो प्रोग्राम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। अचो त ॾिसूं था इहा सुहिणी स्किट रांझन द लेजेंड। कवि संगीतकार ऐं गायक कवि मास्टर रांझन साहिब हिननि जो जनम शताब्दी साल हली रहियो आहे। हुननि जे परिवार तरफ़ां संदन खे बेशुमार वाधायूं। रांझन मौसीक़ीअ जा माहिर विद्वान हुआ। वो संगीत प्रेमी हुआ ऐं संगीत में सुठी शिक्षा वठियल हुई। संदन जा गीत अलॻि अलॻि राग रागड़ियुनि ते रचियल आहिनि। हुननि हर हिकु विषय ते पंहिंजा गीत लिखिया आहिनि। संदन जी लिखणीअ में हिकु गहरी माना समायल हूंदी आहे। संदन जी लिखणी एतिरी सरल हूंदी आहे त अॼु जा नंढा नंढा ॿार बि हुननि खे तमामु सरल नमूने सम्झी था वञनि। न सिर्फ़ु हेतिरो पर नॉन सिंधी बि हिननि जा गीत तमामु सवले नमूने था ॻाइनि। संदन जे हर हिकु अखर में हिकु माना समायल हूंदी आहे। संदन जा लफ़्ज़ ईअं मोती जी माला मिसल वरंदड़ हूंदा आहिनि ऐं जल्दी यादि पइजी वञनि। हू पाण ई लिखंदा हुआ, पाण ई ॻाईंदा हुआ ऐं पाण ई वॼाईंदा हुआ। त ॾिसो सोचे छा हीअ करामत कान्हे? सॼी दुनिया में एतिरा कहिड़ा ई घटि गायक हूंदा जेके पाण ई लिखंदा हूंदा ऐं तशरीफ़ करे हू पाण ई ॻाईंदा हुआ। तमामु सुहिणी ॻाल्हि त हीअ आहे त संदन हर हिकु विषय ते कलम हलायो आहे ऐं उन्हनि हर प्रकार जे संगीत लिखिया आहिनि, चाहे उहो लाॾो हुजे या लोली, कवाली हुजे या गज़ल, माता जा उराना हुजनि या मोहब्बत वारा गीत। हुननि हर हिकु विषय ते बेहद बारीकीअ सां सम्झी हुननि खे लिखियो आहे। मास्टर रांझन जो जनम 24 अगस्त 1920 में सिंध जे घरियासी ॻोठ में सेठ मोतीराम मेहरचंद जे घर में थियो। मास्टर रांझन 5 भाउ हुआ ऐं उन्हनि खे 2 भेनरूं हुई। मास्टर रांझन सभिनी भाउ में वॾा हुआ पर उन्हनि जी हिकु भेण उन्हनि खां वॾी हुई। मास्टर रांझन खे नंढी उमिरि खां ई वठी कविता लिखण ऐं उनखे अलॻि अलॻि तर्ज़ में ठाहे ॻाइण जो शौक़ु हो। हुननि स्कूली पढ़ाईअ सां गॾु संगीत जी बि शिक्षा वरिती। नंढी उमिरि में ई हुननि खे संगीत जी गहरी ॼाण हुई ऐं हू ॿियनि ॿारनि खे हारमोनियम बि सेखारींदा हुआ। आस्ते आस्ते हुननि जी रुचि संगीत में वधंदी वई ऐं हुननि राग रागड़ियुनि जी गहरी ॼाण हासिल कई।
मंदिर सुहे भगवान बिना, नकी 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 सेठी सुंदो दान 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 बिना। जिए जोगी न सुंदो जोग बिना, 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 तीअं रांझन न सुंदो राग 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 बिना। तमाम नंढी उम्र में ही संदन जी शादी बाबा भाई सां थी हुई। सन 1943 में हुननि जे घर हिकु न्याणीअ जनम वरितो जंहिंजो नालो हुननि इंदिरा रखियो। 1945 में हुननि खे हिकु सुपात्र ॼाओ जंहिंजो नालो हुननि मोहन रखियो ऐं 1947 में पार्टीशन जे दौरान हुननि खे हिकु ॿियो सुपात्र ॼाओ जंहिंजो नालो हुननि श्याम रखियो। अहिड़ी तरह मास्टर रांझन पंहिंजे ज़िंदगी में तमामु ख़ुशि हुआ ऐं हुननि जी ज़िंदगी हुते तमामु सुठी हुई जेसि ताईं पार्टीशन न थियो हुयो। लॾपॾाण यानी पार्टीशन। जी हाँ दोस्तों, पार्टीशन मोतीराम मीरचंद जी फैमिली मास्टर रांझन जी फैमिलीअ ते गहरो असरु विधो। मोतीराम मीरचंद जी मास्टर रांझन जा पिता सखर जा हिकिड़ा वॾा मशहूरु व्यापारी हुआ। संदन खे पंहिंजी जायूं मारियूं दुकान हुआ, पर उहे सभु उते ई छॾे पंहिंजे परिवार खे वठी पाणीअ जे जहाज रस्ते उहे मुंबई अची पहुता ऐं कल्याण जी विठल वारी एरिया में रिफ्यूजी कैंप में रहणु लॻा। रिफ्यूजी कैंप में हिननि तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिठूं। संदन जा नंढा नंढा ॿार हुआ। जी हाँ, मास्टर रांझन जा ॿार तमामु नंढड़ा हुआ। तंहिं वक़्तु हुननि खे उते खाधो पीतो मिलियो, पर तंहिंखां पोइ मोतीराम जी ऐं मास्टर रांझन जी ॿई पीउ पुट गॾिजी धंधे रोज़गारीअ जे लाइ रोज़ कमाईंदा हुआ, तॾहिं हुननि जे परिवार जो पेट पलजंदो। उहे ॾींहं मास्टर रांझन जी ज़िंदगीअ जा तमामु ॾुखिया ऐं दुख भरा ॾींहं हुया। मास्टर रांझन तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिठूं, पर हुन उहो कोई कसर न छॾियऊं त हुननि जे परिवार जो पेट भरिजे, उन्हनि जी सुठी रोटी मिले। उहे रोज़ कमाईंदा हुया, तॾहिं हुननि जे घर में चुल्ह ते कुझु पचंदो हो। मास्टर रांझन पंहिंजे पिता सां गॾिजी चङा नंढा कम कया। कॾहिं रस्ते ते भाॼियूं विकियूं, कॾहिं ॾहीअ जो कारोबार कयूं ऐं कॾहिं गाॾे ते कपिड़ो विकियूं। चङा साल पोइ उहे बीड़ीअ जे कारोबार में रहिया ऐं तंहिंखां पोइ उन्हनि सरस्वती नाले सां हिकिड़ो जनरल स्टोर खोलियो। आहिस्ते आहिस्ते संदन जी ज़िंदगी पटरीअ ते अचणु लॻी। हिन पार्टीशन मास्टर रांझन जी ज़िंदगी खे झंझोड़े छॾे। सुखियनि जा पलियल अॼु चङी महिनत करे रहिया, चङा दुख सही रहिया। जे एक साईं थी वे मेरा दी त मैनू कही मुहताजी भावें आलम ब्या सब्र से जे तू थी वे में एक सजणो अबा ब्या सब दुश्मन ओ तब एक बार न मुझो खुसे कीते लख जख मारने वाला जे एक आपन आमी में तू घुसे।
जैते साहिब राज़ी आ त तंहिंखे गणती छाजी आहे। जैते साहिब राज़ी आ त तंहिंखे गणती छाजी आहे। जैते साहिब राज़ी आ त तंहिंखे गणती छाजी आहे। जैते साहिब राज़ी आ त तंहिंखे गणती छाजी आहे। ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे। ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे। ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे। ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे। जैते साहिब राज़ी आ त तंहिंखे गणती छाजी आहे। जैते बाबल राज़ी आ त तंहिंखे गणती छाजी आहे। रांझन गफलत में न गुज़ारजी। रांझन गफलत में न गुज़ारजी। रांझन गफलत आला रांझन गफलत में न गुज़ारजी। रांझन गफलत में न गुज़ारजी। रांझन गफलत में न गुज़ारजी। अड़े राम रंग में मनड़ो रंगाइजी। राम रंग में मनड़ो रंगाइजी। श्री राम हरे राम। अड़े राम रंग में मनड़ो रंगाइजी। राम रंग में मनड़ो रंगाइजी। अड़े राण लखेरी छाए ओ परवाह कहीं आए। राण लखेरी छाए ओ परवाह कहीं आ। जैसे साहिब राज़ी आ त तंहिंखे गणती छाजी आहे। जैसे सतगुरु राज़ी आ त तंहिंखे गणती छाजी आहे। ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे। करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे। जैसे साहिब राज़ी आ त तंहिंखे गणती छाजी आहे। जैसे मालिक राज़ी आ। रांझन अधु ॾींहुं पंहिंजे दुकान ते वेहंदा हुआ ऐं शाम खां पोइ हेठि चौकियूं कंदा हुआ जे देर राति ताईं हलंदी हुई। संदन जी चौकी मुंबई घड़ी थींदी हुई ऐं हिन करे राति जो देर थी वेंदी हुई ऐं विठल भाई स्टेशन ते पहुचण में तमामु देर थी वेंदी हुई। हुन वक़्तु राति जो एंट्री रिक्शा कोन मिलंदी हुई ऐं हिन करे रांझन कॾहिं कॾहिं साजन धरन खे देर थियण सबबु पंहिंजे घर वठी ईंदा हुआ ऐं हुते रहंदा बि हुआ। माहिम में दादा राम पंजवाणी जे घर हर सूमर ते चौकी लॻंदी हुई जिते मास्टर रांझन वक़्त सार पंहिंजी सेवा ॾींदा हुआ। मुंबईअ में सांताक्रूज़ में जॾहिं सीता सिंधु भवन जी स्थापना थी त उते बि दादा राम पंजवाणी, पारू चावला ऐं मास्टर रांझन गॾिजी धूम मचाईंदा हुआ। न सिर्फ़ उते पर उल्हासनगर में लॻभॻि हर संतन वटि मास्टर रांझन पंहिंजी हाज़िरी भरींदा हुआ। पोइ उहा डॉक्टर रोचलदास जी दरबार हुजे, साईं वसण शाह जी दरबार हुजे या संत कंवरराम साहिब जी दरबार हुजे, हू हर हंधि सॾाया वेंदा हुआ ऐं हर हंधि मौज मचाईंदा हुआ। दादा राम पंजवाणी जी सुखियानी चौकी में कुर्शी महल में हर सूमर ते चौकी थींदी जंहिंमें असांजो दोस्त मास्टर रांझन वक़्तु सिर पहुची वेंदो ऐं इन करे केतिरनि ई चौक में गॾु हूंदो। असां लाइ इहो नओं न आहे ऐं गायक थी ईंदो, गायक थी रहियो, पर जॾहिं संदन रोचल साईं सां दादा राम पंजवाणी सां संगत थी त हू कवि राजन थी ऐं अॼु कवि थी रांझन थी कोटचंदो आहे। ऐं न सिर्फ़ु उनजा सभु सिंधी कलाकार उनजा थियल गीत ॻाईंदा आहिनि पर ख़ुदि
दादा राम पंजवाणी भी केतिरा ई कलाम ॻाता, पारू चावला संदसि कलाम ॻाता। मास्टर रांजन जा साथी कलाकार हुया दादा राम अख्तरी। दादा राम अख्तरी मास्टर रांजन खे लॻभॻि सभिनी प्रोग्रामनि में साथ ॾिनो। दादा रांजन पाण ॻाईंदा हुआ ऐं हारमोनियम ते हूंदा हुया। दादा राम अख्तरी तबले या ढोलक ते हुननि जो साथ ॾींदा हुया ऐं तुक बि चवाईंदा हुया। असीं दादा भूरेमल खे बि नथा विसारे सघूं। दादा भूरेमल भी मास्टर रांजन जी घणी शेवा कई ऐं मास्टर रांजन भी दादा भूरेमल खे घणो भाईंदा हुया। मास्टर रांजन पंहिंजे हूंदे ई कविताउनि जा 2 पुस्तक शाया कया। पहिरियों रांजन जूं रिहाणियूं ऐं ॿियो राग सां रीझाए। मास्टर रांजन पंहिंजे हूंदे पंहिंजनि गीतनि ते सुठी सुहिणी म्यूज़िक कंपोज़ करे पाण उन्हनि खे ॻाए उन्हनि जी मोएक कंपनीअ सां गॾिजी हिकु तमामु सुहिणी कैसेट बि तयारु कई, जंहिंजो मुहूर्त मुंबईअ जे सीता सिंधु भवन में रखियो वियो। दादा रांजन खे सभई पसंदि कंदा हुआ, उन्हनि जे कलामनि खे सभई ॿुधंदा हुया। पर सद अफ़सोस 1981 में तमामु नंढी उमिरि में मास्टर रांजन असां सभिनी खां विछिड़जी प्रभुअ दर रमंदा रहिया। संदन जे सुपात्र श्री मोहनदास वलेचा मास्टर रांजन जी यादि में हर साल वरसी रखी ऐं उन्हनि जे जन्मदिन जो प्रोग्राम अॼु ताईं रखंदा आया आहिनि। श्री मोहनदास वलेचा बि मास्टर रांजन जे गीत जूं 2 सुहिणियूं टेपियूं रिकॉर्ड कयूं श्री नारी शर्मा जे तमामु सुहिणी म्यूज़िक सां। उहे पिणु आवाम खे पसंदि आयूं ऐं पोइ कुझु 10-12 साल अॻु मास्टर रांजन ते तमामु सुहिणी हिकु डॉक्यूमेंट्री ठाही हुई जंहिंजो नालो हो सिंधी संगीत सम्राट मास्टर रांजन। उहा डॉक्यूमेंट्री जंहिंमें घणनि ई कलाकारनि पंहिंजा राया ॾिना हुआ, जंहिंमें मास्टर रांजन जे संगीत जी जर्नी खे ॿुधायो वियो हुयो। इहा पिणु कैसेट CD VCD तमामु सभिनी खे पसंदि आई। मास्टर रांजन जे परिवार मास्टर रांजन खे हिकु तमामु सुहिणी बेटा कई, जा पिणु हिकु VCD जे रूप में हुई जंहिंजो नालो हुयो फुलवारी रांजन जी, जंहिंमें रांजन जा जग प्रसिद्ध गीत हुननि ॻाए करे उन्हनि खे वीडियो CD रिलीज़ कयो, जेके अॼु बि YouTube ते असीं ॾिसी था सघूं। दोस्तो, अहिड़ा कवि, अहिड़ा सुहिणा इंसान, अहिड़ी शख़्सियतूं कॾहिं असांखां धार न थींदियूं आहिनि। उहे अॼु बि असां सां गॾु आहिनि, असांजे दिलनि में, असां सभिनी सिंधियुनि जे दिलनि में अॼु हर महफ़िल में उन्हनि खे यादि कयो वञे थो। न सिर्फ़ु असीं पर संत गादेसर सभु उन्हनि खे यादि कनि था। असांखे मास्टर रांजन जे परिवार खे फ़ख़ुरु आहे, असां उन्हनि जे परिवार जा आहियूं। दोस्तो, इहा हुई तमामु नंढड़ी कोशिशि। मास्टर रांजन जूं 4 पीढ़ियूं, मास्टर रांजन, उन्हनि जो पुटु श्री मोहनदास वलेचा, उन्हनि जी पोटी संगीता सुखाणी, उन जूं पर पोटियूं बि अॼु सिंधियत जे हिन कार्य खे जोड़े अॻियां कारवां खे वधाए रहियूं आहिनि। मूंखे पूरी पक आहे तव्हां सभिनी खे असांजो इहो स्किट जेका रांजन द लेजेंड आहे तव्हां सभिनी खे पसंदि आई हूंदी। मास्टर रांजन खे सभिनी सिंधियुनि जे पारां संदन जे शताब्दी जन्म उत्सव जूं बेशुमार वाधायूं। जय झूलेलाल। I, Sunil M. Kodnani, married to Kavita, daughter of Mr. Mohan Valecha and granddaughter of Master Kavi Ranjan. I am so lucky to be married to Kavita, who comes from Valecha family. This family has done very good in running Master Ranjan Sindhu Bhavan. I have attended a few programs with Kavita in Master Ranjan Sindhu Bhavan.
I have loved them and enjoyed them. I herewith wish Master Kavi Ranjan a very happy 100th birthday. जय झूलेलाल दोस्तों 24 अगस्त हिन साल असां 100 बर्थ एनिवर्सरी मल्हाइण वारा आहियूं असांजे प्यारे सुरीले कवि रिस्पेक्टेड साईं कवि मास्टर रंजन साहब जो मां चाहींदुसि त असां सभई मिली करे इहो जश्न मल्हायूं संगीतमय कयूं ॻायूं वॼायूं साईं जन जा गीत ॻायूं ऐं मां सॼे परिवार खे रांझन साहब जे सॼे परिवार खे पंहिंजे परिवार तरफ़ां बि लख लख वाधायूं थो ॾियां ऐं इहा ई दुआ आहे कि ईअं ई सभु स्वस्थ रहनि ऐं सिंधियत जी सेवा कंदा रहनि। थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां काजल चंदीरमानी कवि मास्टर रांझन जे सॼे परिवार खे उन्हनि जी शताब्दी जे जन्मोत्सव जूं बेशुमार वाधायूं थी ॾियां। मूंखे यादगिरी आहे मां तमामु नंढी हुअसि पर मास्टर रांझन असांजे घर में यानी कि मुंहिंजे नाना पद्मश्री प्रोफेसर राम पंजवानी उन्हनि जे घर में हर सूमर राति चौकी थींदी हुई। घणाई भेरा मां उन्हनि खे उते ॾिठो ॻाईंदा भा वॼाईंदा भा हारमोनियम ते दादा जो साथ ॾींदा हुआ ऐं उन्हनि जा जेके गीत अॼु ताईं हर कलाकार ॻाईंदो आहे
उहे गीत उन टाइम ते दादा बि ॻाईंदा हुआ। दादा सॼी दुनिया में उन गीतनि खे पॉपुलर कयो। त उन्हनि जी टीम वर्क उन्हनि जो तमामु सुठो हो, कॉम्बिनेशन सुठी हुई ऐं उहे गीत अॼु ताईं अमर आहिनि। हिकु हिकु अखर उन्हनि गीतनि जो अञा ताईं 50 साल अॻु में जेके गीत लिखिया विया अञा ताईं असांखे लॻंदो आहे भई अॼु लिखिया विया आहिनि, असांजे ज़िंदगी सां बिल्कुलु मैच थींदा आहिनि। त उन्हनि जी यादि खे नमन थी कयां, प्रणाम थी कयां ऐं सॼे परिवार खे वरी हिकु दफ़ो बेशुमार वाधायूं, लख लख वाधायूं। शल उन्हनि जी आसीस असां सभिनी ते रहे। जय झूलेलाल। अला जे छामे राजिया, अला जे कैसा राजिया, अला जे छामे राजिया, अला जे कैसा राजिया। कोई राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, कोई राजा कोई फकीर बाजी गरजी बाजिया। अला जे छामे राजिया, अला जे कैसा राजिया, अला जे छामे राजिया, अला जे कैसा राजिया। हे आयो लाल सभई तो झूलेलाल। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, असांजे श्री मास्टर कवि रांजन उनजो जनम 100 जनम तमामु धूमधाम सां मल्हायो वेंदो। उनजा सपात्र श्री मोहनदास वलेचा जिन हिकु तमामु सुठो रांजन भवन ठाहिरायो आहे जिते हर महीने में सुठा सुठा प्रोग्राम कंदा आहिनि ऐं सिंधियत जी जोत जॻाईंदा आहिनि ऐं भंडारो पिणु कंदा आहिनि। ऐं मां लाल साईं दर इहा ई प्रार्थना कंदुमि त हुननि जी अवरजा वॾी थिए ऐं जीअं हमेशह संगत जी सेवा कनि था, सिंधियुनि जा मेला लॻाइनि था, तीअं लॻाईंदा अचनि। हे आयो लाल सभई चओ झूलेलाल। दोस्तों सभिनी खे नमस्ते, जय झूलेलाल। कवि मास्टर रांजन अॼु शानी शख़्सियत हुआ ऐं तमामु ऊच कोटि जा राॻींदड़ हुआ। उन्हनि जो जनम सन 1920 सखर शहर जे पासे में गिरियासिन में थियो। हू राग बि लिखंदा हुआ, लाॾा, कविताऊं, संगीत लिखंदा बि हुआ, ॻाईंदा बि हुआ, पाण कंपोज़ कंदा हुआ ऐं सुठा सुठा प्रोग्राम कंदा हुआ, सुठा सुठा राग ॻाईंदा हुआ। मूंखे यादगिरी थी अचे त हू दादा पंजवाणी जे सीता सिंधु भवन में बि सांताक्रूज़ में अची चौकी ॾींदा हुआ। मुंहिंजो बि उते वञणु थींदो हो रेगुलरली ऐं मां ॻाल्हि थो कयां हीअ लॻभॻि 1970-75-80 जी मुंहिंजो बि उन्हनि सां उते गॾिजणु थियो। उन्हनि जा राग एतिरा त मशहूरु आहिनि जो अॼु जा नौजवान जिते बि सिंधी प्रोग्राम थिए थो, सिंधी ॻाईंदड़ आहिनि, उते मास्टर रांजन जा राग ज़रूरु ॻाइनि था। अॼु उहे ताज़ा लॻंदा आहिनि। मूंखे ध्यानु थिए थो अचे उन्हनि जो मशहूरु राग अलाए जे कंहिंसां राज़ी आहिनि, अलाए ॿिए छा में राज़ी आहिनि, या ॿियो आहे त मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर में। ॾिसो अॼु उहे राग ताज़ा लॻंदा आहिनि। जेसि ताईं असांजा सिंधी राॻींदड़ रहंदा त मास्टर रांजन जो नालो हमेशह यादि रहंदो। संदन जी पोटी संगीता सुखवाणी उहे बि हर महीने मास्टर रांजन सिंधु भवन उते हर महीने आर्तवार जो हिकु संडे ते प्रोग्राम कंदा आहिनि। सुठा सुठा आर्टिस्ट घुराईंदा आहिनि ऐं उते शौक़ सां माण्हू अची ॿुधंदा आहिनि। उहा ॿारनि जो वर्कशॉप कंदी आहे जंहिंमें ॿारनि खे सिंधी में राग, नाच, ॾिण वार, झूलेलाल जी आरती, पंजरा सभु सेखारींदी आहे। फिनाले प्रोग्राम में मूंखे यादगिरी आहे त असां महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी डॉक्टर गुरमुख जगवाणी असां सभिनी खे उते घुरायो वई
ऐं जेको प्रोग्राम असां ॿारनि जो ॾिठो सचपच त लाजवाब हो, जंहिंमें ॿार ख़ूब ॻाइनि था, नचनि था, सिंधी ॾिण वार, झूलेलाल जी आरती, पंजरा अहिड़े नमूने ॻायूं जो ॼण त सचपच त हिकु सिंध लॻी पई हुई। मां ख़ूब वाधायूं ॾींदुसि संगीता खे जो मास्टर रांझन जो नालो क़ाइमु रखी वेठा आहिनि ऐं खेसि मां वाधायूं थो ॾियां। जय झूलेलाल। जय झूलेलाल दोस्तों, जॾहिं बि सिंधी संगीत जो ज़िक्र थिए थो त असांजे ज़हन में हिकिड़ो वॾो नालो थो अचे, कवि मास्टर रांझन साहब, जिन जा प्रसिद्ध भजन गीत हर हिकु सिंगर फनकार ॻाए थो ऐं सॼी दुनिया में जस पाए थो। मां विपिन शेवानी कवि मास्टर रांझन साहब खे उन्हनि जे 100 सालाना जन्म दिवस ते जेको 24 ऑगस्ट ते आहे, मां उन्हनि खे दिलि सां तह दिलि सां जन्म जूं वाधायूं थो ॾियां। जेसी सिज चंड तारा रहंदा, कवि मास्टर रांझन जा नारा रहंदा। साईं रोचलदास साहिब जन जी रहमत सां कवि मास्टर रांझन साहिब जो नालो अमर रहे, सदाईं अमर रहे। जय झूलेलाल। चीयर्स। दोस्तों सभिनी खे जय झूलेलाल। मां आहियां तव्हांजो पंहिंजो सिंधी फनकार, सिंधी गायक सरल रोशन। ऐं दोस्तों मां असांजे सिंधी कम्युनिटी जे ग्रेट पोएट, ग्रेट लेखक, जिन्हनि ज़बरदस्त असांजा सिंधी कलाम लिखिया, सिंधी गीत लिखिया, जिन्हनि जो नालो हुयो ग्रेट कवि, सूफ़ी कवि मास्टर रांझन साहब। मां मास्टर रांझन साहब जे शताब्दी जन्म उत्सव, 100 साला जन्म उत्सव जो सभिनी खे वाधायूं थो ॾियां, तहे दिलि सां वाधायूं थो ॾियां। मास्टर रांझन साहब भले ई शरीर सां, भले ई माना पाण असांजे विच में कोन्हनि, पर उन्हनि जूं यादूं, उन्हनि जा गीत असांजे दिलुनि में आहिनि ऐं हमेशह असांजे दिलुनि में रहंदा। त जय हो सूफ़ी कवि मास्टर रांझन साहब जी ऐं शताब्दी जन्म ॾींहं जो हिकु दफ़ो वरी वाधायूं सभिनी खे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां रागिनी टेकवाणी पंहिंजे सॼे परिवार जे तरफ़ां, टेकवाणी परिवार जे तरफ़ां दादा रांझन जे 100 जन्म उत्सव जूं दादा रांझन जे परिवार वारनि खे ऐं दुनिया जे सभिनी सिंधियुनि खे किरोड़ किरोड़ वाधायूं थी ॾियां। दादा रांझन जो लिखियल जेको कलाम ऐं भॼननि जो खज़ानो आहे तमामु घणो वॾो आहे, पर उन्हनि जी हिकिड़ी इहा ख़ूबी आहे त उन्हनि जा कलाम ऐं भॼन ॾाढा सवले नमूने लिखियल आहिनि, सरल भाषा में लिखियल आहिनि, त ॻाइण वारा ख़ुशि थी करे ॻाईंदा आहिनि ऐं ॿुधण वारा पिणु सम्झी करे ॾाढो इंजॉय करे ॿुधंदा आहिनि। ईअं त उन्हनि जो खज़ानो तमामु वॾो आहे, पर जॾहिं मां प्रोग्राम ते वेंदी आहियां त मूंखे हिन कलाम जी फरमाइश ज़रूरु थींदी आहे। रांझन गफ़लत में न गुज़ारिजे, राम रंग में मनड़ो रंगाइजे, राण लखेरी झाए पोइ परवाह के जिया, जंहिंते साहिब राज़िया तंहिंखे गणती छाजिया। त वरी सभिनी खे दादा रांझन जे 100 जन्म उत्सव जूं किरोड़ किरोड़ वाधायूं, 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 वाधायूं। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। मास्टर रांझन सिंधु भवन, असांजा प्यारा आदरणीय दादा मोहन वलेछा ऐं असांजी सिकीलधी भेण, असां सभिनी जी सिकीलधी भेण संगीता सुखवाणी। मां असां सभिनी जे पारां, असां सभिनी कलाकारनि जे पारां, सॼे सिंधी समाज जे पारां उन्हनि खे ऐं उन्हनि जे पारां सॼे सिंधी समाज खे मास्टर रांझन, सूफ़ी कवि रांझन, सूफ़ी कवि मास्टर रांझन जे शताब्दी साल जूं लखें करोड़ें अरबें खरबें वाधायूं ॾियां थो। मास्टर रांझन जा गीत हुजनि, उन्हनि जो आस्थान हुजे, उन्हनि जो परिवार हुजे या उन्हनि जे नाले जी चटाभेटी हुजे, हिन नाले सां, हिन शख़्सियत सां, हिन इंसान सां मुंहिंजियूं पंहिंजियूं, मुंहिंजे घर वारनि जूं एतिरियूं तन यादियूं जुड़ियल आहिनि जंहिंजो को हिसाबु कोन्हे, जिन खे मां शब्दनि में, अखरनि में बयानु नथो करे सघां। इहो रुगो चवंदुसि कि असां वटि विरहांगे खां पोइ, टू बी वेरी प्रिसाइज़, मास्टर रांझन जहिड़ो कवि न थियो, न वरी कॾहिं थींदो। जिए रांझन, जिए सिंधियत, जिए सिंध, जिए हिंद। जय झूलेलाल।
मास्टर रांझन जे जन्म जूं वाधायूं वाधायूं, 100वें जन्म जूं वाधायूं। खुशियूं मनायूं नचूं ऐं गायूं, मास्टर रांझन जा भजन ॿुधायूं। गुरमुख बि ॾे थो वाधायूं वाधायूं, 100वें जन्म जूं वाधायूं। मास्टर रांझन जे जन्म जूं वाधायूं वाधायूं, 100वें जन्म जूं वाधायूं। मास्टर रांझन कविअ जे जन्मदिन जूं सॼे वलेछा परिवार खे, मास्टर रांझन साहिब जन जे भगतनि खे, प्यारनि खे, सभिनी दुलारनि खे जन्मदिन जूं गुरमुख जेठालाल पार्टी तरफ़ां लख लख करोड़ करोड़ वाधायूं। हैप्पी बर्थडे टू यू मास्टर रांझन जी। जय झूलेलाल। मानवारी संगत अॼोको ॾींहुं हिकु शुभ ॾींहुं आहे जॾहिं असीं मास्टर रांझन जे 100 साली जे उत्सव में शामिल थी रहिया आहियूं। उल्हासनगर में मास्टर रांझन सिंधु भवन हिकु रूहानी मंडलियुनि में सुठो इज़ाफ़ो आहे, जंहिंजी लाइ भेण संगीता सुखवाणीअ खीरूं लहणियूं। साईं बेवस जूं 4 सिटूं आहिनि। शुभ महापुरुषनि जा जीवन यादगार, था चितायन कर हयाती शानदार। वक्त जे वारीअ ते कदमनि जा निशान, विया छॾे तिन ते हलण लाइ थी तयार। मित्रो, रांझन लफ़्ज़ संस्कृत जे रंजन लफ़्ज़ मां निकितो आहे, जंहिंजी माना आहे रंगण वारो, रंग ॾियण वारो, माना रूहानी रंग सां रंगण वारो महानुभाव ऐं सभिनी जे मन खे ख़ुशि करण वारो। अहिड़े मास्टर रांझन जे लाइ असां सभिनी जे सिंधियत जे प्रेमियुनि जे मन में अगाध श्रद्धा आहे। रांझन साहिब जो रचनाऊं जेके आहिनि, रांझन सां रिहाणियूं ऐं राग सां रीझाए न सिर्फ़ु भारत जे कुंड कुर्छ में पर सिंध जे अलॻि शहरनि में बि मशहूरु मक़बूल आहिनि। रांझन साहिबु गायकी, राग ऐं संगीत जो त्रिवेणी संगम हो। उन ज़माने में सिंधी चौकियुनि जी मशहूरु हिकु मूर्ति ॾाढी मशहूरु मक़बूल हूंदी हुई, जंहिंमें प्रोफेसर राम पंजवाणी, मास्टर रांझन ऐं राम अख्तरी साहिबु हूंदा हुआ। मां ख़ुशनसीबु आहियां जो अॼु खां 60 साल पहिरीं 12 फरवरी जे ॾींहुं जॾहिं असां उते गांधीधाम ॾींहुं करे मल्हाईंदा हुआसीं, तॾहिं हर साल पंजवाणी साहिबु पंहिंजी चौकियुनि जे लाइ इन त्रिमूर्तीअ सां शामिल थींदा हुआ ऐं केतिरा ई साल उन्हनि सां असांखे मिलण जो, ॿुधण जो सुठो मौक़ो मिलंदो रहियो। मां इन करे पाण खे भागवान थो सम्झां जो रांझन साहिब सां पुणे, बड़ौदे, मुंबई ऐं ॿियनि केतिरनि हंधि केतिरा ई भेरा रूबरू गॾिजण, ॾिसण, ॿुधण जा मूंखे सोनेरी मौक़ा मिलिया। मित्रो, रांझन साहिब जे राग में उहा कशिश आहे। भली असां गवनि वारी पलट पलटाउनि में नथा महसूसु करियूं, पर उन जे राग जो सिधो असरु ॿुधंदड़नि जे हृदय ते पहुचे थो। उन्हनि जो मधुर आवाज़ कननि महरफ़त वञी दिलि में निवास करे थो ऐं अहिड़ीअ तरह सां हर दिलि में रांझन साहिब जे लाइ तमामु घणी सिक जाॻे थी। रांझन साहिब जे मथां केतिरियूं वीडियो क्लिप्स ऐं CDs बि निकितल आहिनि जेके ॻाइनि था। इहा ॻाल्हि साफ़ ज़ाहिर आहे त रांझन रुॻो पुराणे वक़्त जे गायकनि में मक़बूल न आहे, पर अॼु जा नौजवान गायक ऐं गायिकाऊं बि मॉडर्न धुनुनि ते रांझन जा गीत ॻाए झूमनि था। न सिर्फ़ु झूमनि था, पर ॿुधंदड़नि खे बि झुमाइनि था। साईं रांझन साहिबु पंहिंजी आवाज़ सां माण्हुनि जे हृदय जी धड़कन खे धुॾाईंदो हो ऐं माण्हू झूमण लॻंदा हुआ, रंग में रंगिजी वेंदा हुआ, मौज में अची वेंदा हुआ। छॾे दे दुनिया जी तूं मौज सचे साईं जो कर संग। छॾे दे दुनिया जी तूं मौज सचे साईं जो कर संग। छॾे दे
छॾे ॾे दुनिया जी तूं मौज सचे साईं जो कर संग छॾे ॾे दुनिया जी तूं मौज सचे साईं जो कर संग ओ सचे साईं जो कर संग त बणजी पो तूं मस्त मलंग सचे साईं जो कर संग त बणजी पो तूं मस्त मलंग छॾे ॾे छॾे ॾे दुनिया जी तूं मौज सचे साईं जो कर संग छॾे ॾे दुनिया जी तूं मौज सचे साईं जो कर संग रुखो सुखोया रुखो सुखोया अने बोसण बोडा तर पाणी ॾींदो दातर पाणी ॾींदो रुखो सुखोया अने बोसण बोडा तर पाणी ॾींदो दातर पाणी ॾींदो अरे पल पल कर तूं यादि पिरनि खे ॿियो कुझु कमु न ईंदो ॿियो कुझु कमु न ईंदो पल पल कर तूं यादि पिरीअ खे ॿियो कुझु कमु न ईंदो ॿियो कुझु कमु न ईंदो रांझन हूआ राखो सभ जो आहे उन्हीअ ते नंग रांझन हूआ राखो सभ जो आहे उन्हीअ ते नंग छॾे ॾे छॾे ॾे दुनिया जी तूं मौज सचे साईं जो कर संग छॾे ॾे दुनिया जी तूं मौज सचे साईं जो कर संग। जय झूलेलाल नमस्ते 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 सभिनी सिंधियुनि खे दुनिया जे कुंड कुर्छ में जेके बि सिंधी जिते बि असांजा भाउर आहिनि भेनर आहिनि सभिनी खे कवि मास्टर रांझन जे 100वें जन्म जूं लखे लखे करोड़े करोड़े वाधायूं 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 वाधायूं। डैडी तव्हां त रांझन साहिब खे रूबरू ॾिठो हूंदो न त कुझु ॿुधायो उन्हनि जे बारे में प्लीज़। वाह माण्हू सभई न सुहिणा पखी मिड़ई न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे उहे बहार जी जंहिंखे ॾिसंदे ई दिलि गदगद थिए वाकई अहिड़ी शख़्सियत सां मुंहिंजी हीअं रूबरू ॾेठ वेठ थी भले हू मूंखे न सुञाणंदो पर सॼी दुनिया हुनखे सुञाणे उनमें हिकिड़ो मां बंदो बि हुनखे सुञाणंदुमि त हुनजी जज़्बात जेका आहे जेका गीतनि में अची चुकी आहे जंहिंमें मुहबत बि आहे त बंदगी बि आहे राग बि आहे सभु जेके आहिनि इंसान जूं जेके आहिनि नसुनि में जेका हरकत थिए थी मुहबत जी उहा सॼी हुन पंहिंजे कविताउनि में जेका आहे सा ज़ाहिर कई आहे हुन सां मुलाक़ात मुंहिंजी किथे थिए थी मां सीता सिंधु भवन में वियुमि त ॾिठुमि त हाल खचाखच भरियो पियो आहे ऐं स्टेज ते पाण अकेले साज़िंदड़ हुया पर हिकिड़े अकेले ई जेको आहे वेही करे नॉन स्टॉप अहिड़ी धूम पई मचाई जो न सिर्फ़ु माण्हू ताड़ियूं पिया हलाइनि खिलनि पिया पर उथी करे ॼण सभु भॻत बणिजी विया अहिड़े पिया नचनि भई केरु आहे ॾिठुमि त मुंहिंजे ई गांव जो मुंहिंजे उल्हासनगर जो कलाकार आहे जेको हीअं मौज वेठो मचाए वाह वाह तंहिंखां पोइ त ख़बर पई त जेको आहे सो हुन जा कलाम एॾा मशहूरु थिया पंजवाणी पाण ॻाए करे सॼी दुनिया में जेको आहे उहे कलाम मशहूरु कया तंहिंखां पोइ असां बि ॻाइणु लॻासीं जॾहिं असांजी पार्टी ठही राज हा जिते बि वेंदा हुआसीं उते फरमाइश थींदी हुई ख़ासि करे 3 कलाम आहिनि गीत आहिनि जेके बार बार असांखे पब्लिक मां डिमांड ईंदी हुई जीअं की आहे मुंहिंजी ॿेड़ी ठही विच सीर ते ऐं अलाह जे छामे राज़िया आहीं महिरबान साईं मिलियो ॾस आहे असां खां बि ॻाराइनि ऐं पाण बि ॻाइनि पर न सिर्फ़ु एतिरो पर हिकु दफ़ो दादर स्टेशन ते मुंहिंजो लेट नाइट वञणु थियो हिननि खे बि गाॾी पकड़ी पंहिंजे संगत सां टोले सां गॾु उते वेठा हुआ उते जेको आहे जेसिताईं गाॾी अचे तेसिताईं हू दुकड़ बाजा खुली विया बाजो बाजो एॾी संगत मां भई छा थियो आहे ॾिठुमि त वाह उहो ई रांझन जेको उते स्टेज ते वेठो ॻाए हिते पट ते जेसिताईं गाॾी अचे तेसिताईं क्या बात आहे उते ई जेको आहे सो भले गाॾी कंहिंजी मिस थी वई कुझु बि कंहिंखे परवाह कान पर उहा मौज जेका आहे मूं अखियुनि सां ॾिठी तंहिंखां पोइ मुंहिंजी नौकिरी न्यूरा स्कूल में हिकु दफ़ो ॾिठुमि त मां पंहिंजी क्लास में वेठुमि त ताड़ियुनि जा आवाज़ तंहिंखां सवाइ टहकनि जा आवाज़
मूं सोचियो छा थियो आहे, ड्रामा हलाए हेठि वञा त ॾिसां क्या बात है। उहे मुंहिंजो प्यारो रांझो, मुंहिंजो रांझन स्टेज ते वेठो आहे, ॿारनि जे लेवल ते ॻाल्हाए त खिलाए वेठो जोक्स, ऐं वॾनि जे लेवल ते ॻाल्हाए त धर्म पत्नी जे हे जोक्स में अहिड़ी बहार वठाई जो मुंहिंजी दिलि गदि थी त मां त हुनजो बिल्कुलु शाइक़ु थी वियुमि। तंहिंखां पोइ कोशिशि कईसीं त जेके बि राग असांखे हथु अचनि से जीअं त हाणे हुनजो गुटको निकितलु आहे, राग सां रिझाए, जीअं कंवर बि चयो त बाबा रिझाइणो अथई त राग सां रिझाए, कीअं रिझायां तोखे कीअं परचायां, पर हिन रब खे बि रिझायो। ऐं जेको आहे बंदनि सां बि मोहबत पई, हुनजे घणो करे तो त केतिरा गीत ॻाया आहिनि त हुन मज़ाहिया बि ॻाया आहिनि, टोक जा बि ॻाया आहिनि, झूलण जा बि ॻाया आहिनि, सभु गीत जेके ॻाए करे ऐं मुल्क खे बहारी वठाई। पर वधीक ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो पहिरें नंबर में ॾिठुमि त हिन जो हिकिड़ो दुकानु आहे जिते ॿार वेठा जेके से ख़रीदारी कनि, कंहिंखे चूड़ियूं खपनि, कंहिंखे बिंदी खपे, कंहिंखे इहो दीदार मां बि उन्हनि खे दीदार कयो, हा। भागनि वारो आहे तूं, मूं वांगुरु आहे, मां त भाग्यशाली आहियां जो रांझन खे हीअं रूबरू ॾिठो ऐं ॿुधो आहे। अहिड़े हे उहा बहारी, उहा लस्त कंहिंखां कीअं न विसरंदी जेका मूं पाती आहे। ऐं इहा बि हिकिड़ी बंदगी आहे दुनिया में, ख़ल्क़ ख़िदमत खां, दुनिया में ख़ल्क़ ख़िदमत खां न आहे बंदगी बहितर। तंहिंजे करे हू जेको बंदगी कयो उहा राग विरहाइण जो ऐं प्यार जो जेको आहे वहकरो ॾेई करे सभिनी खे आनंद ॾेई वियो। अहिड़े क्या बात है। मोहब्बत की दुनिया में सब कुछ सही है, मोहब्बत की दुनिया में सब कुछ सही है, और मोहब्बत नहीं है तो कुछ भी नहीं है। क्या बात है। अहिड़े मोहब्बत वारे माण्हू जो ॿ टे सिटूं राज ॻाए त बारी अची वञे। क्या बात है। अचो मिली करे सभु ॻायूं। स्वीकार कंदा संगत। अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे कैसा राज़िया, अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे कैसा राज़िया, अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे कैसा राज़िया, अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे कैसा राज़िया। कोई राजा कोई फकीर बाज़ीगर जी बाज़िया, कोई राजा कोई फकीर बाज़ीगर जी बाज़िया, ओ बाज़ीगर जी बाज़िया, ओ बाज़ीगर जी बाज़िया। अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे कैसा राज़िया, अल्लाह जे छा में राज़िया, अल्लाह जे कैसा राज़िया। आहे मेहरबान साईं मिलियो ॾस आहे, आहे मेहरबान साईं मिलियो ॾस आहे। ओ तुंहिंजी थोड़ी रहमत, तुंहिंजी थोड़ी रहमत, वॾो वस आहे, वॾो वस आहे। आहे मेहरबान साईं मिलियो ॾस आहे, आहे मेहरबान साईं मिलियो ॾस आहे। ओ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, पलो पाया थे मां ज़िंद पीर ते, बासु बासिया थे मां ज़िंद पीर ते, पलो पाया थे मां ज़िंद पीर ते, गुल चाढ़िया थे मां तस्वीर ते। मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो ॿ टे सिटूं मूं लिखियो रांझन ते। रांझन रांझन पई पुकारियां, रांझन रांझन पई पुकारियां, रांझन मुंहिंजो किथे संगीता खे ॾाढो वणंदो आहे। अड़े हू त वसे जिते किथे हर कंहिं दिलि में पियो वसे। उल्हासनगर में बि हुननि पंहिंजो हिकिड़ो ॾाढो सुहिणो हाल रांझन भवन ठाहे करे ऐं जेको आहे सो हर महीने हू प्रोग्राम कनि था। शाबाश आहे मोहन खे, शाबाश आहे संगीता खे। जो मुंहिंजे हिसाब सां इहा कलाकारनि जी लॉन्च पैड आहे। बिल्कुलु। हा उन जीअं सीता सिंधु भवन बॉम्बे में आहे, तीअं उल्हासनगर जो लॉन्च पैड जेको आहे उहो मास्टर रांझन सिंधु भवन आहे। त जंहिंखे बि सुठो कलाकार बणिजणो आहे, जंहिंखे बि दुनिया घुमणी आहे, उहो हिन आस्थान ते ज़रूरु अची हाज़िरी लॻाए त हुनजो बि भाग खुले। अहिड़ो मुश्किल सां कोई सिंधी कलाकार या नॉन सिंधी कलाकार हूंदो जंहिं अची करे
उते नमस्कार न कयो हूंदो ऐं पंहिंजो भाग न ठाहियो हूंदो ऐं पलव पायां थी मां जिंद पीर ते पलव पाए पंहिंजा भाग सिंधियुनि न ठाहिया हूंदा। वाह साईं वाह। आयो लाल हिकु दफ़ो वरी वाधायूं। हा भई लख लख वाधायूं असांजे सिंधियुनि खे ऐं रांझन जे परिवार खे। शर ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हुनजा ॿुधंदड़ ऐं गीत जेके आहिनि से पंहिंजा ॻाए करे संगत खे ॿुधाए करे रिझायो पंहिंजे घर वारनि खे ऐं पंहिंजनि सिंधियुनि खे ऐं पंहिंजे रब खे। कंवर बि चयो कीअं रिझायां, राग सां रिझाए प्यारा, राग सां रिझाए। आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेड़ा ई पार, सिंधी सदाई बाग ख़ुशि हुजो, महिरबानी, थैंक यू। मां राज जुरियानी, किशन जुरियानी, तव्हांजा शुक्रगुज़ार, धन्यवाद। आयो लाल कयो झूलेलाल। सभिनी खे दादा रांझन साहब जे 100वें जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं। दादा जा कलाम अहिड़ा सुहिणा आहिनि जो अॼु बि ईअं थो लॻे दादा हमेशह असां सां गॾु आहिनि ऐं सिंधी समाज में अहिड़ो शाह जहिड़ो कवि शायदि ई थियो हूंदो। असां लाल साईं दर इहा ई आसीस घुरंदासीं त दादा जन जा कलाम असां हमेशह ॻाईंदा रहूं, आनंद वठंदा रहूं। आयो लाल कयो झूलेलाल। जय झूलेलाल दोस्तों, जय झूलेलाल। मां तव्हांजो दास परमानंद प्यासी गुजरात बड़ौदा मां तव्हां सभिनी खे सॼे सिंधी समाज खे हिंद सिंध ऐं परदेस में वसियल सॼे सिंधी समाज खे वाधायूं थो ॾियां। छो जो ही साल मास्टर कवि रांझन साहिब जिन जो ही जेको आहे सो जन्मोत्सव जो साल पियो मल्हायो वञे। सॼो साल मल्हाईंदा ऐं हिकिड़ो अहिड़ो अज़ीम कवि थी वियो आहे हिन सिंधी समाज में, इंडिया में, जंहिं पंहिंजे गीतनि सां ऐं गीतनि में विधल ॿोलनि सां सॼी दुनिया खे नचायो आहे। दुनिया में अहिड़ो कोई कलाकार कोन हूंदो सिंधियुनि में जंहिं मास्तर साहिब माना कवि रांझन साहिब जो को गीत न ॻायो हुजे। कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे। दोस्तो हिन परमानंद खे त लख ॾेई छॾिया हिन जे हिकिड़े ई गीत जेको मां दुनिया में हर प्रोग्राम में ॻाईंदो आहियां त अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। मां कवि रांझन साहिब जे परिवार खे बि थो वाधायूं ॾियां प्लस सॼे वर्ल्ड जे सिंधी समाज खे दास परमानंद जे तरफ़ां जेको आहे सो वाधायूं वाधायूं वाधायूं। जय झूलेलाल। मां दया जशनानी तव्हांजे अॻियां मास्टर रांझन बाबति ॿ अखर चवां थी। मां भागनि वारी आहियां जो अहिड़े इंसान ते मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। मास्टर रांझन सिंध जी पैदाश, हिकु आला लेखक, शाइर ऐं ॻाईंदड़ हो। हिंद में अची करे मां हिन खे शांतिनगर जे साईं रोचलदास जे दरबार में नंढे हूंदे ॾिसंदी हुअसि ऐं उन खां पोइ मूंखे हिन खे राम पंजवाणीअ सां गॾु बम्बईअ में केतिरनि चौकियुनि ते ॻाईंदो ॾिठो। हिन जे गीतनि में झूलेलाल जी महिमा तमामु घणी हूंदी हुई ऐं हिन राम पंजवाणीअ सां गॾु झूलेलाल जो नारो ऐं विश्वास सॼी दुनिया खे ॼाए वियो त झूलेलाल असांजो इष्ट देव आहे। अहिड़े नेक इंसान लाइ मां छा चवां। मां कॾहिं बि पाण खे अकेलो महसूसु कयो आहे त मास्टर रांझन जो गीत मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, यादि करे पाण खे आथत ॾींदी आहे ऐं लॻंदो आहे मुंहिंजी मुश्किलात लही वेंदी आहे। अॼु बि हिन जा गीत पूरी दुनिया जी, पोइ भले कहिड़ी बि कास्ट जा हुजनि, पंहिंजे पंहिंजे अलॻि सुरनि में ॻाए पाण खे ख़ुशकिस्मत सम्झंदा आहिनि। अॼु बि हिन जो वलेछा परिवार हिन जो नालो रोशन करे रहियो आहे ऐं शल अहिड़ो परिवार पंहिंजे पीउ जो नालो अञा बि रोशन करे ऐं सभ खे अहिड़ो औलाद मिले। जय झूलेलाल। रांझन चवे हीअ आस मुंहिंजी हिम्मत ॾे करियां सेवा तव्हांजी।
छो त नाहे भरोसो शरीर ते, छो त नाहे भरोसो शरीर ते, पलो पायां थी मां ज़िंद पीर ते, बासियूं बासियां थी मां ज़िंद पीर ते। हेलो दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो कमलेश कपूर। जय माता दी, जय झूलेलाल। सभिनी खे ॿुधाईंदी ॾाढी ख़ुशी थी रही आहे त मास्टर रंजन कवि साहब जो 100 हैप्पी बर्थडे आहे, यानी 100 हैप्पी बर्थडे आहे। त मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजे परिवार तरफ़ां सॼे रांझन परिवार खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं। त बिल्कुलु उन्हनि जा गीत कलाम असां सभु कलाकार मिली करे ॻाईंदा आहियूं ऐं अॼु उन्हनि जा एतिरा प्रसिद्ध कलाम गीत आहिनि सिंधी, ऐं उन्हनि असांखे एॾी वॾी सुखड़ी ॾिनी आहे त असां उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार था कयूं, थैंक यू था चऊं। ऐं बिल्कुलु उन्हनि जे जनमदिन जो हिकु भेरो वरी सभिनी खे बेशुमार वाधायूं। जय माता दी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां सुंदर डंगवाणी, सिंधु यूथ सर्किल जो कल्चरल विभागनि जे पारां मशहूरु मास्टर रांझन कवि गीतकार, जंहिंजी 100 जन्मदिन उत्सव शताब्दी उत्सव 24 अगस्त ते मास्टर रांझन सिंधु भवन में मल्हायो थो वञे, उन मौक़े ते मां संदसि सुपुत्र श्री मोहन वलेशा ऐं रांझन भवन जी दिलि संदसि पोटी श्रीमती संगीता सुखवाणीअ खे हिन मौक़े ते मां लख लख करोड़ करोड़ सिंधु सर्किल पारां वाधायूं थो ॾियां। मूंखे पिणु जाम भेरा उते मशहूरु कलाकारनि खे ॿुधण जो मौक़ो मिलियो आहे ऐं मास्टर रांझन कविअ जो गीत अलाए जे शामे राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, उनखे ॻाइण जो मौक़ो पिणु मूंखे उते मिलियो आहे। अहिड़ो गीत जेको सॼी दुनिया में मशहूरु आहे, उहो गीत अॼु असां मास्टर रांझन खे यादि करण जे लाइ काफ़ी आहे। हिकु बार वरी उन जे चरणनि में शत शत प्रणाम प्रणाम प्रणाम। जय झूलेलाल। रांझन जो नालो ॿुधंदे ई उन्हनि जी तस्वीर असांजे साम्हूं अची वञे थी। नेठो सची मूर्त सभा जो निमाणो हूंदो। रांझन खे मां नंढे हूंदे ॾिठो हो, असांजे घर में ईंदो हो, छाकाणि त हर सूमर ते दादा पंजवाणी जे घर में चौकी थींदी हुई ऐं ख़ासि उल्हासनगर मां पहिरीं 8:30 बजे असांजे घर पहुची वेंदो हो। भई पाड़ू खे चवंदो त असांखे प्रैक्टिस करणी आहे, दादा जे साम्हूं असांखे ॻाइणो आहे। प्रैक्टिस करे पोइ 9 खां 11 ताईं हुते चौकी कंदा हुआ। अलाए अहिड़ो छा हूंदो हो दादा जे चौकीअ में जो सभु को भॼंदो ईंदो हो पंहिंजो पाण खे ॻाइण लाइ, ॿुधाइण लाइ उन्हनि खे। आहिस्ते आहिस्ते दादा रांझन पाण शाइर थी विया ऐं सवली ॿोली, सरल ॿोलीअ में कलाम लिखणु लॻा ऐं उन्हनि खे पाण कंपोज़ कंदा ऐं पाण ई ॻाईंदा। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, अहिड़ो त उन्हनि कलाम सवलो लिखियो आहे जो हर को ॻाईंदो आहे ऐं केतिरनि ई ॿोलियुनि में उहो ॻायो वियो आहे ऐं केतिरनि ई सुरनि में अलॻि अलॻि ॻायो वियो आहे। दादा वटि ॻाईंदा हुआ ऐं राति जो 11 खां पोइ भॼंदा वेंदा हुआ उल्हासनगर रहंदा हुआ। मुंहिंजी उन्हनि खे वॾी शाबाश आहे जो एतिरो महिनत कंदा हुआ ऐं असांखे, तॾहिं त मां नंढी हुअसि तॾहिं मां एतिरो दादा खे न सुञातो त केरु आहिनि, भई ठीकु आहे ॻाईंदा आहिनि, असां ईअं उन्हनि खे खणंदा हुआसीं। पर पोइ आहिस्ते आहिस्ते सरल ॿोली में लिखंदा, साईं रोचलदास जे महिर सां गाना लिखंदा विया। दादा पंजवाणी बि उन्हनि जा गाना ॻाया ऐं उन्हनि खे मशहूरु करे छॾियो। ऐं हाणे बि नंढे में नंढो ॿारु, भले 4 साल जो ॿारु हुजे या 80 साल जो बुज़ुर्ग हुजे, त मास्टर रांझन जा गाना ज़रूरु ॻाईंदा आहिनि। मास्टर रांझन सभिनी ते लिखियो आहे, शिव भॻवान ते लिखियो आहे, कृष्ण भॻवान ते, झूलेलाल ते, ऐं हर कंहिं कलाम में उन्हनि जी वेनती आहे, अर्ज़ु आहे भॻवान खे ऐं दादा रांझन जा कलाम एतिरा त सवला ऐं सरल ॿोली आहे जो हर को ॻाए सघंदो आहे। दादा खे सिंध में त रांझन फ़क़ीर करे लिखियो वेंदो आहे ऐं इहा ई आहे त दादा पंजवाणी जो ई बुनियादु हो जिते हिननि खे कलाम ठाहिणु, ॻाइणु ऐं लिखणु सेखारिया। ऐं दादा रोचलदास साईंअ जी संदनि मथां महिर ॾाढी आहे ऐं मां नथी पायां त को हाणे को वरी रांझन अहिड़ो को पैदा थींदो। संदनि असीस असांजे मथां रहंदी ईंदी जे असां अॻिते हलंदा रहूं। जय झूलेलाल। मां सुमन खेमलानी उल्हासनगर मां। जीअं त सभिनी खे ख़बर आहे
त मास्टर कवि रांझन जी 100 जनम शताब्दी हिते मनाए रहिया आहियूं। सॼो साल मनाईंदासीं। उन्हनि जा गीत, कलाम, भॼन हर कोई कलाकार पंहिंजे प्रोग्राम में ॻाईंदो आहे। अहिड़े नमूने मां बि ॻाईंदी आहियां पंहिंजे प्रोग्राम में। जेको मुंहिंजो फेवरेट कलाम आहे मां तव्हांखे ॿुधायां थी। जेके पया साईं तुंहिंजी पनारे बिगड़ियल कारज तिन जा छॾई सवारे तोड़े निभाया तो सा तोड़े निभाया तॾे रांझन सॾाया वस न हले मां बेवस आया वस न हले मां बेवस आया। जय झूलेलाल। सिंधी सदाईं पात रहो जिते हुजो शलशात रहो। सिंधी सदाईं पात रहो जिते हुजो शलशात हुजो। जिन सभिनी सिंधियुनि खे दुआऊं ॾिनियूं, आसीसूं ॾिनियूं ऐं सुठी सुठी सम्झाई ॾिनी पंहिंजे गीतनि, कलामनि ऐं भॼननि सां। 24 अगस्त ते कवि श्री रांझन साहिब जो 100 जनम ॾींहुं आहे। सभिनी सिंधी प्रेमियुनि खे, सॼे रांझन परिवार खे, रांझन जे कवि रांझन साहिब जे सुपुत्र श्री मोहनदास खे करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं वाधायूं। जिए साईं जिए, असांजो कवि रांझन प्यारो जिए। जेसीं ताईं सुज चंड तारा आहिनि तेसीं ताईं कवि रांझन साहिब जो नालो आहे। बोल श्री रांझन साहिब की जय। ॾकंदो रहो हरदम हुन खां जो कंहिंखां कीन डरे। ॾकंदो रहो हरदम हुन खां जो कंहिंखां कीन डरे। यारी रख रांझण हुन सां जो दम दम कदर करे। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। कोई राजा को फकीर बाज़ीगर जी बाज़िया। कोई राजा को फकीर बाज़ीगर जी बाज़िया। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। जय झूलेलाल दोस्तों, मां कोमल मीरचंदाणी तव्हां सभिनी खे, सभी संगीत प्रेमियुनि खे, सभिनि सिंधियुनि खे हिन जेको ही वर्ष हली रहियो आहे कवि मास्टर रांझन साहिब जन जो शताब्दी जन्मोत्सव जो वर्ष हली रहियो आहे, हुन जी सभिनि खे ऐं हुननि जे परिवार खे लखे लखे ऐं करोड़े वाधायूं। जय झूलेलाल। कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे। डोह असांजा कीन ॾिसे, शल पंहिंजी महर करे। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कंहिंसां राज़िया। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कंहिंसां राज़िया। जय झूलेलाल। मां निशा चेलानी इंदौर मध्य प्रदेश मां तव्हां सभिनीनि खे करोड़ करोड़ वाधायूं थी ॾियणु चाहियां। छोकी मास्टर कवि रांझन साहब जी 100th बर्थडे सेलिब्रेशन आहे हिन साल। हे सभु गीत, हे सभु कलाम हुननि जा ई ॾिनल आहिनि असांखे। अलाए जे छा में राज़िया, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, जो असां इलाही एंजॉय करंदा आहियूं ऐं हुननि ते नचंदा बि आहियूं। त ही साल आहे हुननि खे इहो ट्रिब्यूट ॾियण जो। मां चाहियां थी सॼी सिंधी क़ौम मिली करे, असां सभई मिली करे हुननि खे इहो ट्रिब्यूट ॾियूं ऐं इहो थैंक्स ॾियण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे। त असां सभई मिली करे हिन जश्न में ज़रूरु शामिल थींदासीं। मुंहिंजी तरफ़ सां करोड़ करोड़ वाधायूं। आयो लाल सभई चो झूलेलाल। कवि मास्टर रांझन साहिब की जय। मां मखण सोम्या कवि मास्टर रांझन 100 जन्मदिन जी ख़ुशीअ में सभई सॼी शहरवासियुनि खे करोड़ करोड़ वाधायूं। मां मास्टर रांझन साहिब सां तबलो वॼायो आहे, प्लस मां हुनजी चइनि पीढ़ियुनि सां जुड़ियल आहियां। प्लस 3 संडे ते मां हिन दास जी हाज़िरी लॻंदी आहे रांझन भवन में। आयो लाल सभई चो झूलेलाल। रांझन जो ही अर्ज़ खायो, मता पंहिंजी ॿोलीअ खे भुलायो।
सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शन शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शन शाद रहो। शाद रहो आबाद रहो, शाद रहो आबाद रहो, जिते हुजो शन शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शन शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शन शाद रहो। जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे मूं नेहा उदासी जी तरफ़ां असांजे सिंधियुनि जे लेजेंडरी पोएट कवि मास्टर रांझन साहिब जे 100वें जनम ॾींहं जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं ऐं वाधायूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल सभिनि खे। हिन साल जीअं असीं सदा हयात कवि मास्टर रांझन जी बर्थ सेंटिनरी पिया मल्हायूं। सेंटिनरी यानी 100 साल जा उन्हनि खे ॼमे थिया आहिनि, त हिन जे लाइ सभी समूरी सिंधी कम्यूनिटी खे करोड़ करोड़ वाधायूं। कवि मास्टर रांझन जो जेको योगदान आहे भाई असांजे सिंधी गीत नगमनि ऐं भॼननि में, इट इज़ इनकैल्कुलेबल। असीं सोचे बि कोन सघंदा आहियूं भाई कवि मास्टर जे रांझन जे गीतनि खां सवाइ असीं छा ॻाईंदासीं। रोज़मर्रा जे ज़िंदगी में असीं एतिरा भॼन था ॻायूं कवि रांझन जा, जो असांखे ख़ुदि ख़बर कोन हूंदी आहे भाई ये कवि रांझन जा गीत आहिनि। त उन्हनि जो योगदान ज़बरदस्त आहे असांजे सिंधी कम्यूनिटी में, असांजे सिंधी हेरिटेज में, लेगेसी में। त मां सॼे वलेचा ख़ानदान खे, दादा मोहनदास खे, संगीता सुखवानी खे, उन्हनि जी सॼी फैमिली खे करोड़ करोड़ वाधायूं थो ॾियां ऐं लख लख प्रणाम ऐं नमन थो कयां। मास्टर रांझन जो हिकिड़ो गीत आहे जेको मूंखे जाम पसंदि आहे ऐं मां सम्झो सॼी सिंधी कम्यूनिटी खे इहो गीत जाम ई पसंदि आहे। मां बसि ॿ टुक ॻाए थो ॾेखारियां, आहियां बेसुरो पर पोइ ॿुधणो पवंदो। कंहिंखे लख ॾेई तो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, ॾोह असांजा की न ॾिसे शल पंहिंजी महिर करे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। ॿिया गीत हुनजा मुंहिंजी ॿेड़ीअ ते विच सीर ते, असांजा कार्ज करणु झूलेलाल आयो आहे। अहिड़ा 150-200 गीत अमर गीत आहिनि जेके कवि रांझन लिखी वियो आहे, ॻाए बि वियो आहे, जिन खे असीं रोज़ु ॻाईंदा आहियूं, मौक़नि ते बि ॻाईंदा आहियूं। त शत शत प्रणाम कवि रांझन जे ख़ानदान खे, मलेचा ख़ानदान खे, दादा मोहनदास खे, संगीता सुखवानी खे, सॼी फैमिली खे। जय झूलेलाल। जय सिंधियत। भगत करे पाताल में प्रकट हुए आकाश, रजब तीनों लोक में छुपे न हरि का दास। रांझन चवे इहा आसा मुंहिंजी, हिम्मत ॾे त कयां शेवा तुंहिंजी, छो त नाहे भरोसो हिन शरीर ते। महान कवि मास्टर रांझन जो हिन 24 अगस्त ते 100 जनम ॾींहुं आहे, त उन्हनि जनम ॾींहं जे ख़ुशीअ में मूं दास भगत गोपाल जे तरफ़ां बेशुमार वाधायूं वाधायूं वाधायूं। छल रांझन परिवार सदाईं मास्टर रांझन कविअ जा गुण ॻाईंदो रहे, कलाम ॻाईंदो रहे ऐं सिंधियत खे वधाईंदो रहे। जय झूलेलाल। मां तव्हां सभिनी जो प्यारो करण नागपाल, मां बॉम्बे में रहंदो आहियां। मास्टर रांझन सिंधु भवन उल्हासनगर हिन दरबार में मां हाज़िरी भरे चुको आहियां। ॿियो साईंअ जा लिखियल हेॾा सुहिणा सुहिणा भॼन असां प्रोग्रामनि ते बि ॻाईंदा आहियूं, त मौज मची वेंदी आहे, बिल्कुलु मज़ो अची वेंदो आहे। त मां साईं जी खे, मास्टर रांझन कवि साईं जी खे जनम ॾींहं जूं ॾाढी वाधायूं थो ॾियां। ॿियो साईंअ जे सॼे परिवार खे, साईंअ जे सॼी संगत खे वाधायूं थो ॾियां, छाकाणि त हिन साल साईंअ जो 100th बर्थडे आहे। बसि साईं जन सां इहा ई निमाणी वेनिती आहे त असांखे पंहिंजे चरणनि सां हमेशह लॻाए रखनि। आयो लाल कयो झूलेलाल। बोल कवि मास्टर रांझन साहिब की जय। जय झूलेलाल। सभिनी खे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त मास्टर कवि रांझन जो
100 जनम महोत्सव मास्टर कवि रांझन केतिरा ई सिंधियत जे बारे में कलाम वॾे न लिखियऊं त अचो उन्हनि खे जनम जो वाधायूं ॾींदे ख़ुशियूं ॾींदे वाधायूं कढियूं। बार बार दिल आए बार बार दिल गाए बार बार दिल आए बार बार दिल गाए आप रहो हमारे साथ ये हमारी है हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे जय झूलेलाल। मास्टर रांझन सिंधु भवन सिंधु नगर जो शान आहे। उनजे सुपुत्र मोहनलाल वलेशाह मास्टर रांझन सिंधु भवन ठाराए हिकिड़ो पुञ जो कमु कयो आहे ऐं उनजी सुपुत्री धीअ संगीता सुखवाणी उनखे पूरो पूरो पाणी ॾेई वण खे वॾो कयो आहे, जंहिंमें केतिरा सिंधियुनि जा ॿार सिंधी वॾा हर क़िस्म जूं उते एक्टिविटियूं थींदियूं आहिनि, जीअं त ॿारनि खे सिंधी सेखारणु, वॾनि खे कुझु न कुझु अहिड़ो खाधा सेखारणु, मतिलबु हर क़िस्म जो थींदो आहे। मास्टर रांझन जो 100 शताब्दी हली रही आहे, 100 वर्ष असांजे सिंधु नगर जा इहो शान आहे। बम्बई में जीअं कीअं सीता सिंधु भवन आहे राम पंजवाणी ठाहिरायो, त सिंधु नगर में असांजे मास्टर रांझन जे नाले सां मास्टर रांझन सिंधु भवन हिकिड़ो वॾो सुहाव जो कमु कयो आहे। हर महीने उते कुझु न कुझु प्रोग्राम थींदो आहे ऐं विच विच में बि कोई न कोई प्रोग्राम थींदो रहंदो आहे। शाबस आहे असांजे मोहनदास वलेशाह, उनजो परिवार ऐं भेण संगीता सुखवाणी जेको इहो कमु करे रही आहे। असां हुनखे लख लख वाधायूं था ॾियूं। जय झूलेलाल। मास्टर कवि रांझन जंहिंजो गीतनि खे अॼुकल्ह लोकगीत चयो वञे थो, ऐं हुनजो हर हिकु गीत अमोल आहे। जॾहिं को कलाकार स्टेज ते हुनजो गीत ॻाईंदो आहे त सभिनी जा हथ पाण ई हलणु चालू थींदा आहिनि, पेर पाण ई नचणु चालू थींदा आहिनि। अहिड़े महान कविअ खे असांजो नमस्कार आहे। जय झूलेलाल। मां हर्षा तलरेजा मुंबई मां। मुंहिंजे ऐं मुंहिंजे परिवार जे तरफ़ सां दादा रांझन साहिब खे 100th बर्थडे ते करोड़ करोड़ वाधायूं। जिते बि हुजनि, ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, असांखे आसीस कनि, असांजो मार्गदर्शन कनि, असांखे गाइड कनि। उन्हनि जी यादि में उन्हनि जो ई लिखियल गीत मां 2 लाइनूं ॻाईंदसि मां। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। शाद रहो आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। शाद रहो आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। जिते हुजो शल शाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। आबाद रहो, शाद रहो आबाद रहो। आबाद रहो, शाद रहो आबाद रहो। आबाद रहो, आबाद रहो। आबाद रहो, आबाद रहो। आबाद रहो, आबाद रहो। गमन कयो घेरो दाता दर्शन दे हिक भेरो। रांझन जो अर्ज़ इहो ॾिसां नूर तुंहिंजो नूरानी। आऊं तुंहिंजी बानी
तू मुझो साईं माफ़ी ॾे कर महिरबानी जहिड़ी तहिड़ी तुंहिंजी आया रोह न ॾिस मुंहिंजा जानी। जय झूलेलाल दोस्तों, मां राजन झांगियानी दिल्लीअ मां अवां सभिनि ॾेह चाहे परदेह में रहंदड़ सिंधियुनि खे वाधायूं थो ॾियां, छाकाणि त हिन साल असांजे अज़ीम पुरख ऐं सदाबहार शायर सिंगर म्यूज़िक कंपोज़र कवि रांजन साहिब जन जी पंहिंजे जन्म जा 100 साल पूरा कया आहिनि। समस्त रांझन परिवार खे ख़ासि कर हुननि जी पोटी संगीता जी खे लख करोड़ वाधायूं ऐं शुभकामनाऊं। जय झूलेलाल दोस्तों। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ranjanji. Happy birthday to you. Continue. Okay. Happy birthday to you. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. I can't hear you, all of you. I think सबको म्यूट किया हुआ है। पर तव्हां सभिनि खे मास्टर रांजन साहिब जी जो जन्म ॾींहुं जेको आहे उन जी लख लख वाधायूं सॼे परिवार खे, असांजे परिवार जे पारां, असां सभिनी जे पारां। All the viewers, thank you for so much of love and let's take some time. वाधायूं 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 सभिनी खे वाधायूं 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 वाधायूं। May he be alive in our spirits with us for another 1000 years. 1000 no, till eternity. He will be. Certainly. Good. चलो वाधायूं वाधायूं वाधायूं। चलो सुठी ॻाल्हि चई वंदना वंदना जी, सभिनी खे ॾाढियूं ॾाढियूं वाधायूं।